नासिम टंडोल यार लग महमूद नवाज शाह फार्म ते पाकिस्तान हॉर्टिकल्चर डेवलपमेंट एंड एक्सपोर्ट कंपनी पारां अंबनि जी पॾे रवानगी वापार के बेहतर बणाइण बाबत सेमिनार मुनक़िद कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था ग़ुलाम रसूल नोहड़ियो जी रिपोर्ट। टंडोलाया लग महमूद नवाज शाह फार्म ते पाकिस्तान हॉर्टिकल्चर डेवलपमेंट एंड एक्सपोर्ट कंपनी पारां अंबनि के बेहतरीन क्वालिटी ज़रिए 12 मुल्कनि में एक्सपोर्ट करण लाइ सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में मौजूद आबादगन के प्रोजेक्ट तहत मुतारफ़ करायल बैग्स बाबत तफ़सीली जान ॾिनी वई। उन मौके ते सेमिनार में मौजूद सिंध आबादगार बोर्ड जे अॻवाननि सैयद महमूद नवाज शाह, डॉक्टर ज़ुल्फ़कार यूसुफ़ानी, मोहम्मद उमर बुघियो, मलूक निज़ामानी ऐं ॿियनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान हॉर्टिकल्चर डेवलपमेंट एंड एक्सपोर्ट कंपनी बहितरीन प्रोजेक्ट खणी आई आहे जंहिंसां सिंध जा आबादगार अंबनि खे 12 मुल्कनि में मोकिलण लाइ बैग इस्तेमालु करे अंबनि खे ख़राबु थियण खां बचाए सघनि था ऐं 12 मुल्कनि में असांजो अंब बिना के दाग ऐं बीमारी जे बेहतरीन क्वालिटी में पहुची सघे थो। अंबनि खे बहितर एक्सपोर्ट करण जे लाइ हिकु प्रोग्राम आहे, छो त पाकिस्तान जे अंब दुनिया सॼी में एक्सपोर्ट थिए थो, पर उन मां नाणो जेको आहे सो घटि थो मिले। उन में जेके खाइण जा क्वालिटी जा इशूज़ आहिनि उनखे कीअं बहितर करे सघिजे थो, कीअं बहितर नाणो कमाए सघिजे। उन जे लाइ अॼु प्रोग्राम जो इनॉग्रल हो त अंबनि जे मथां थेलियूं चाढ़ियूं वयूं आहिनि त उन्हनि थेलियुनि जे करे अंब जे मथां जेके निशान अचनि था, उन में जेके बीमारियूं लॻनि थियूं उहे न लॻी सघनि ऐं अंब एक्सपोर्ट जेको आहे सो हिन मुल्क मां बहितर तरीक़े सां ऐं सूबे मां थी सघे त इन जी एक्सपोर्ट थियणु घुरिजे, इन जी वैल्यू एडिशन थियणु घुरिजे। ख़ासि तौर ते अंब जेको सिंध ऐं पंजाब हिन इलाइक़े जो तमामु वॾो फ्रूट आहे, अंबनि जो बादशाह हिते सिंधड़ी थिए थो, उन जी एक्सपोर्ट ते तवजो ॾिनी वञे त हिन मां घणो नाणो कमाए सघिजे थो। त हिननि अॼु ऐलान कयो आहे त 30 मुल्कनि में ई अञा मैंगो शोज़ बि कनि पिया, उन खां पोइ हिते बैग्स बि विराइनि पिया जंहिंसां अञा क्वालिटी हिन जी अंब जी सुधरंदी। त इहा ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त टिडाब जेको आहे उहो ज़राअत जे तरफ़ ऐं ज़रई जेकी पैदावार आहे ख़ासि करे फ्रूट्स एंड वेजिटेबल उन ते तवजो ॾिए पई। के बैग्स आया आहिनि, नई टेक्नोलॉजी आहे इन में, इन में बैग्स में अंब जेको विझिजे थो त उनखे पोइ फ्रूट फ्लाई कोन लॻंदी, मर्ज़ कोन लॻंदो, सेफ रहे थो, कलर सुठो थींदो, सॼी ॻाल्हि जे लाइ सुठी शइ आहे। हिन सां एक्सपोर्ट या ॾिसूं केतिरी क़ीमत थी लॻे, ट्रायल बेसिक ते सॼी ॻाल्हि मैसेज कन्वे कंदुसि त जीअं दुनिया में थिए पियो फार्म ते जेका शइ पैक थिए, वन विंडो ऑपरेशन, यानी फार्म ते ई गवर्नमेंट सॼी फैसिलिटी प्रोवाइड करे उते उहो कंटेनर बंदि थिए, पोइ उहो न खुले। पर असांजी मुल्क में ईअं नथो थिए, केॾी कंहिं महिल इलाही ॿियूं अथॉरिटीज़ आहिनि जेके खोले वेही थियूं आहिनि, जंहिंजे करे क्वालिटी बि ख़राबु थिए थी ऐं रेट नथा मिलनि, ॿाहिरि वञी बदनामी बि थिए थी। ॿिए पासे सेक्रेटरी ट्रेड डेवलपमेंट अथॉरिटी पाकिस्तान डॉक्टर फरीद इक़बाल कुरैशी चयो त हिन सेमिनार जो मक़सदु इहो हो त असां पंहिंजे प्रोडक्ट खे कीअं बहितर बणायूं त जीअं पाकिस्तान जो अंब वध खां वधि एक्सपोर्ट थी सके। ये जब इसकी क्वालिटी बेहतर होगी तो फिर ये जो अच्छी मंडियां हैं हमारी, जापान है, चाइना है, अमेरिका है, वहाँ इस डिमांड की, इस आम की जो डिमांड है वो साफ़ सुथरा, बिकॉज ये जो प्रोजेक्ट है ये आम के ऊपर दाग और धब्बे जो है ना वो लगने नहीं देगा, उसको कवर करके रखेगा, तो वो लगेंगे नहीं, उससे उसकी कीमत, उसकी क्वालिटी डेफिनेटली बेहतर होती है। सेमिनार में टंडोलायार खां सवाइ मीरपुर ख़ास मटियारी जे आबादगारनि वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन दानिश लिगारी सां गॾु ग़ुलाम रसूल नोहड़ियो, आवाज़ टीवी, टंडोलायार।